बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ॿिनि अखरनि वारा लफ़्ज़ सिखंदासीं। अलज़बर अ खे ज़ेर खे अखे, ॾे ॾा ज़ेर ॾेस, सीं पेशो सो ॾिस, ओ अलपेशो ओ स, सीं ज़बर स उस, ओ अलपेशो ओ भो, भे पेशो भो उभ, अलज़बर अ चे पेशो चो अच, फ वा ज़बर व ञे पेशो ञ वञ, ओ अलपेशो ओ ञे ज़बर ञ उञ, र रे ज़बर र खे पेशो को रख, र रे ज़बर र बे पेशो भो रब। ही जेके अखर आहिनि ही ॿिनि अखरनि वारा धार लफ़्ज़ आहिनि। ही तव्हां नोट कयो, प्रैक्टिस भी कंदा हलो। जीअं अखा, ॾिसा, उस, उभ, उभ माना आसमान, अच, वञ, उञ, रख, रब, उथ, उठ, धण। हाणे हिकु हिकु अखर ॾिसो था त वाज़े हुनजी जेका बि असुली शिकिल आहे उन असुली शिकिल में आहिनि। हेठि ॾिसो, वठ, वटे, वट, अन्न, अन्न, विच। हाणे जेके बि अखर आहिनि ॿिनि अखरनि वारा जेके बि लफ़्ज़ आहिनि ही धार जेको आहे अखरनि सां इहे लफ़्ज़ ठहियल आहिनि। हाणे अॻिते असां ॿिनि अखरनि वारा जेके गॾियल लफ़्ज़ आहिनि या अखर जेके मिलियल आहिनि उन सां कीअं था लफ़्ज़ ठहनि। सिज, सीं ज़ेर सिज पेशो जो सिज, हे ज़बर ह का पेशो को हक, सीं ज़बर स चे पेशो जो सच, मी ज़बर म चे पेशो जो मच, थे ज़बर थ ञे पेशो ञ थञ, भे ज़बर भ ञे पेशो ञ भञ, बे पेशो को खे ज़बर ख बुख, हे ज़बर हणु पेशो हण, ख खे ज़बर खणु पेशो खण, म मी ज़बर मणु पेशो मण। हाणे ही जेके आहिनि अखर, हाणे सिज आहे पहिरियों अखर, तव्हां ॾिसो सिज जीअं लिखियल आहे ही त हिन सीन जी शिकिल मिटिजी वई आहे, जीम सां ॻंढियो आहे त सीन जी जेका पहिरीं असुली शिकिल हुई उहा मिटिजी वई आहे। जीम जी आख़िरि में जेको बि अखर ईंदो आहे उनजी साॻी शिकिल रहंदी आहे। हू असां जेके ॿिनि अखरनि वारा धार जेको आहे त लफ़्ज़ पढ़ियासीं, ऐं हीअ असांजा जेके आहिनि हे ॿिनि अखरनि वारा गॾियल लफ़्ज़ आहिनि। या प्रैक्टिस तव्हां जेको आहे त जारी रखो, ऐं प्रैक्टिस जारी रखण सां ई जेको आहे त इम्प्रूवमेंट ईंदी वेंदी। अॻिते वरी असां जेको आहे त टिनि अखरनि वारा बि जेको आहे त लफ़्ज़ उन्हनि ते बि थोरी तवजो ॾींदासीं। ही असांजा टिनि अखरनि वारा लफ़्ज़ आहिनि। अलज़बर खे ज़बर ख, रे ज़बर र अखर, लाम ज़बर ल, फे ज़ेर फिज़ ज़बर ज़ लफ़्ज़। अहिड़ी तरह सां सबक, पढ़, लिखण, मखण, चखण, सिखण, ॾियण, वठण, ज़ेरियूं ज़बरां पेश इहे बि वरजाईंदा हलो। खे ज़ेर खे लाम ज़बर ल हणु पेश हण, खिलण, मिलण, चवण, अचण, वञण, हाल, बाल, लाल। हाणे लाल जेको हीअ अखर हिते लिखियल आहे, हाणे टिनि अखरनि में इहो धार अखरनि सां ठहियल आहे। लाल जीअं बाल आहे त बे ऐं अल्फ गॾियल आहे, पर लाल में लाम लकुण अल्फ खे लाम जेको आहे त अलॻि अलॻि लिखियल आहिनि। हाणे ही धार बि
टिनि अखरनि वारा बि थींदा आहिनि, ॿिनि वारा बि थींदा आहिनि, चइनि वारा बि थींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां साल, मूं, तूं, आहे, आहिनि, अचो, वञो, उथो, अटो, खटो, कोप, वार। हाणे वार जेको लफ़्ज़ लिखियलु आहे हिन में गौर कयो त इहे टई अखर धारदार आहिनि। ॿारनि खे इहा प्रैक्टिस कराईंदा हलो त पहिरियां उनखे जेके धारदार अखर आहिनि उन सां लफ़्ज़ ठहे थो। ॿिनि वारा ऐं टिनि वारा जेके अखर आहिनि उहा प्रैक्टिस पढ़ंदड़ ॿार जेके नवां आहिनि सिखंदड़ उन्हनि खे उहे सवला लॻंदा। ॿार, धार, ॼार, राज़, नाज़, साज़, अवल। हाणे अवल बि तव्हां ॾिसंदव त अवल में बि टे अखर आहिनि जेके अलॻि अलॻि आहिनि, धारदार आहिनि। आख़िर, हीअ असांजा टिनि अखरनि वारा लफ़्ज़। पंहिंजी प्रैक्टिस खे जेको आहे त जारी रखो। हाणे हिन खां बाद में असां अॻिते क़दम वधाईंदासीं ऐं ॾिसंदासीं त चइनि अखरनि वारा लफ़्ज़ कुझु असां उन्हनि ते बि प्रैक्टिस कयूं था, तवजो ॾियूं था, फोकस ॾियूं था, जीअं असां सिंधी ॿोलीअ खे आसानीअ सां सम्झी ऐं सिखी सघूं। चइनि अखरनि वारा लफ़्ज़ पाण खां अॻु में ही ॿिया बि कुझु टिनि अखरनि वारा लफ़्ज़ आहिनि, चो त हिननि जो बि थोरो जाइज़ो वठूं ऐं हिननि खे पढ़ूं। भलो, सुठो, मिठो, रसो, रसी, बसी, अबो, अमड़। इहे असांजा टिनि अखरनि वारा लफ़्ज़ आहिनि। खीर, मीर, पीर, सीर, हीर। हिन में ज़ेरियूं, ज़बरां, पेश जेके बि अचनि था उन्हनि खे तव्हां दोहराईंदा हलो, प्रैक्टिस कंदा हलो। हवा, उहा। हाणे टिनि अखरनि वारा ॻणींदा हलो तव्हां, टिनि अखरनि वारा ई लफ़्ज़ आहिनि। धणी, फणी, वणी, खणी, रात, तात, लात। हाणे हिन में अलॻि अलॻि जेके अखर सां ठहियल आहिनि लफ़्ज़, जीअं रात आहे, रा रे अलिफ रा ते ज़े रे ते रात। हाणे हिन में रे अलिफ ऐं ते अलॻि अलॻि आहिनि, इहो लफ़्ज़ हिकिड़ो ठही वियो आहे। अहिड़े तरीक़े सां वरी लात, लात जी माना आहे ॿोली, लाम अलिफ ला ते ज़े रे ते लात। जीअं पखी जेके ॿोलियूं कंदा आहिनि, लात कंदा आहिनि, असां लात खे जेको आहे त उनजी माना जेको आहे त ॿोली थींदी। हाणे ही लात जेको अखर आहे ऐं लफ़्ज़ आहे इन में बि टे अलॻि अलॻि अखर लिखियल आहिनि, तॾहिं इहो लफ़्ज़ जेको आहे त ठहियलु आहे। अहिड़े तरीक़े सां ॿारनि खे ॿिनि टिनि अखरनि वारा पहिरियां जेके लफ़्ज़ आहिनि उहे सेखारींदव, अलॻि अलॻि जेके लिखियल आहिनि, त उन्हनि खे अञा बि आसानी थींदी सिखण में। अॻिते था हलूं। सुबुह, शाम, लाम। लाम असां कंहिं बि वण जी का टारी हूंदी आहे, का शाख हूंदी आहे, उनखे लाम चवंदा आहियूं। शान, मान,
शान ऐं मान जी इज़त आहे, रुतबो आहे, मान मर्तबो जीअं चइजे। शहर, ॻोठ, वतन, मुल्क, वक़्त, तख़्त, वक़्त, ही असांजा 3 अखरनि वारा ॿिया बि कुझु जेको आहे लफ़्ज़ हुया जेके असां पढ़ियासीं। हाणे अॻिते हलूं, ॾिसूं त असांजा 4 अखरनि वारा कहिड़ा लफ़्ज़ था अचनि। 4 अखरनि वारा असांजा लफ़्ज़ नमाज़, रोज़ो, रोज़ा। हाणे रोज़ो वाहिद आहे, रोज़ा जमा हुआ। अॻिते हली असां सिंधीअ में वाहिद ऐं जमा बि पढ़ंदासीं। हाणे हिते ॾिसो, हे 4 अखरनि में बि हे रोज़ो जेको लिखियलु आहे ही अलॻि अलॻि अखरनि सां लफ़्ज़ ठहियलु आहे, ऐं रोज़ा जेको लिखियलु आहे इहो बि अलॻि अलॻि अखरनि सां लफ़्ज़ ठहियलु आहे। हाणे 4 अखरनि वारा जेको लफ़्ज़ असां पढ़ी रहिया आहियूं, नमाज़, रोज़ो, रोज़ा, मस्जिद, ओभर, ओलह, लाइक, प्यार, मोहब्बत, खालिक, मालिक, वालिद, शऊर, ज़रूर। पढ़ण सां शऊर ज़रूर ईंदो। ही असांजे 4 अखरनि वारा कुझु लफ़्ज़ हुया। ॿिया बि खोड़ सारा सिंधीअ में 4 अखरनि वारा लफ़्ज़ आहिनि। उस्ताद जेके ॿारनि खे पढ़ाइनि था, जेके टीचर्स ॿारनि खे पढ़ाइनि था, उन्हनि खे पंहिंजे जेको आहे त तजुर्बे मुताबिक़ अहिड़ा लफ़्ज़ जेको आहे कठे करे सवला करे यानी ॿार खे सम्झाईंदो, या कोई बि पढ़णु चाहे उहो नंढो हुजे चाहे उहो वॾो हुजे, आसानी जॾहिं उनखे पढ़ंदड़ खे सिखण वारे माण्हूअ खे माण्हू पढ़ाईअ जे हवाले सां ॾींदो त उहो आसानीअ सां लिखी पढ़ी बि अॻिते सघंदो। हाणे हिन खां बाद में असां कुझु 5 अखरनि वारा लफ़्ज़ पढ़ंदासीं। 5 अखरनि वारा लफ़्ज़ असांजा ई आहिनि। इस्लाम, इस्लाम असांजो दीन आहे। इस्लाम जो लफ़्ज़ लिखियलु आहे। इस्लाम में ॾिसो तव्हां, अलिफ सीन लाम अलिफ मीम 5 अखर लिखियलु आहिनि। ईमान, ईमान में ॾिसो 5 अखर लिखियलु आहिनि। उनखां बाद में तौहीद आहे। तवजो सां पढ़ंदा हलो। तौहीद में 5 अखर लिखियलु आहिनि। उनखां बाद में रिसालत आहे। रिसालत जा बि 5 अखर आहिनि। 5 अखरनि सां इहो लफ़्ज़ ठहियलु आहे। उनखां बाद में हिदायत आहे। हाणे हिननि में ज़ेरियूं ज़बरां असां न ॾिनियूं आहिनि। कोशिशि करे तव्हां हिजे करे आस्ते आस्ते इन्हनि खे दोहराईंदा वेंदव त तव्हांजी पाण ई पकावत थी वेंदी ऐं इहे यादि थी वेंदा। अॻिते हली ज़ेरिन ज़बर ऐं पेश ॾियण जी ज़रूरत न पवंदी। हाणे रिसालत, रिसालत खां बाद में हिदायत आहे। हिदायत खां पोइ अचूं था असां सदाकत ते। सदाकत में ॾिसो घणा अखर आहिनि, 5 अखर आहिनि। अमानत आहे। अमानत में घणा अखर था अचनि, 5 अखर था अचनि। दियानत आहे। दियानत में बि 5 अखर था अचनि। हीअ असांजा 5 अखरनि वारा जेको आहे त
लफ़्ज़ कुझु लफ़्ज़ असां हिते जेको आहे त पढ़ियासीं, इन जी मुसलसिल जेको आहे त प्रैक्टिस कंदा रहो। ॿिनि अखरनि खां वठी जेके धार लफ़्ज़ हुया ॿिनि अखरनि जा, उन खां बाद में वरी जेके गॾियल ॿिनि अखरनि वारा लफ़्ज़ हुया उन्हनि खे पढ़ो, उन जी प्रैक्टिस कयो। उन खां बाद में वरी 3 अखरनि वारा गॾे असां पढ़ियासीं, उन में धार बि अखरनि जा लफ़्ज़ हुया, गॾियल बि हुया। उन खां बाद में असां चैन वारा पढ़ियासीं अखरनि वारा लफ़्ज़, उन में काफ़ी धार बि हुया ऐं काफ़ी तादाद में गॾियल ऐं